नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम व हुम फ़ी गफ़लतिम मुअरिदून। अज़ीज़ साथियो, अॼु 17 पारे जो मुख़्तसर ख़ुलासो तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। 17 पारे में 2 सूरतूं आहिनि, हिकु सूरतुल अंबिया ऐं ॿी सूरतुल हज। सूरतुल अंबिया में अक्सर रसूलनि जो नबियुनि जो ज़िक्र कयो वियो आहे ऐं कुफ़ारे मक्का उन्हनि जी इस्लाह जे हवाले सां इन में तंबीह कई वई आहे ऐं मामलात अहकाम बयानु कया विया आहिनि, तौहीद खे बयानु कयो वियो आहे। शुरू में अल्लाह रब्बुल आलमीन सूरतुल अंबिया में तंबीह कंदे फरमायो इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम व हुम फ़ी गफ़लतिम मुअरिदून। माण्हुनि जो हिसाब जो वक़्तु क़रीब पियो अचे ऐं पंहिंजी गफ़लत में एराज़ करण वारा आहिनि, यानी पंहिंजी गफ़लत में आहिनि, सिधी राह खां परे थियण वारा आहिनि ऐं हिसाब हर ॾींहुं उन्हनि जो वेझो पियो अचे। यकीनन हिसाब वेझो पियो अचे, दुनिया जी ज़िंदगी जी का हैसियत न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे हर लम्हे जो हिसाब ॾियणो आहे। इन में शुरू में ई इहा तंबीह कई वई। उन खां पोइ इन सूरत में मिसाल ॾिनी वई जीअं मुशरिकीन मक्का जो अक़ीदो हो ऐं ॿियनि जो उन वक़्तु यहूदी नसारा इन सभिनि जो अक़ीदो उन में शिरक अची चुको हो। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो लौ कान फ़ीहिमा आलिहतुन इल्लल्लाह लफ़सदता। जेकॾहिं न ज़मीन ऐं आसमान में अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा को ॿियो बि रब हुजे हा, को ॿियो बि इलाह हुजे हा, माबूद हुजे हा, त फ़साद थिए हा। यकीनन 2 बादशाह हिकिड़े टाइम ते इहो फ़साद आहे, फितनो आहे। तॾहिं अल्लाह से मिसाल ॾेई करे फरमायो त अॼु ताईं इन मामले में दुनिया जो जेको मामिलो हले पियो उहो पंहिंजे हिसाब सां क़ाइम और दाइम आहे। इन जो मतिलबु आहे त यकीनन हिकिड़ो ई रब आहे, वाहिदुल क़हार अल अहद समद, जेको अकेलो आहे, यकता आहे, उन जो ॿियो को सानी न आहे। जॾहिं मुशरिकीन मक्का गुस्साखी कई ऐं फ़रिश्तनि खे नऊज़ बिल्ला अल्लाह रब्बुल आलमीन जो धीअरूं करार ॾिनई, मुशरिकीन मक्का चयो त अल्लाह जूं न्याणियूं आहिनि फ़रिश्ता। अल्लाह रब्बुल आलमीन इन अक़ीदे जी तरदीद कई, फरमाई वक़ालु इत्तख़ज़र रहमान वलदा फ़सुबहानहु बल इबादुम मुकरमून। जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ औलाद ठाहियो, फरमाई अल्लाह ताला उन खां पाक आहे, अल्लाह खे कंहिं औलाद जी ज़रूरत न आहे। उहे त अल्लाह ताला जा करीम यानी इज़त वारा बाना आहिनि, जंहिंखे शरफ़ ऐं इज़त ऐं मक़ाम हासिलु आहे, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन बाना ठाहिया पंहिंजी इबादत जे लाइ, उहे कॾहिं बि औलाद नथा थी सघनि। अहिड़े तरीक़े सां मुशरिकीन मक्का में कई अक़ाइद हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वमा अरसलना मिन क़ब्लिक मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। ए पैगम्बर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम, तव्हां खां पहिरीं जेके बि पैगम्बर आया, तव्हां खां पहिरीं जेके पैगम्बर आया, उन्हनि सभिनी ॾे असां इहा ई वही कई त अल्लाह रब्बुल आलमीन अकेलो आहे, अकेलो महबूद आहे, उन खां अलावा कंहिंजी बि इबादत न कयो, मुंहिंजी अकेले अल्लाह जी इबादत कयो। इहा ई वही मूं पहिरीं पैगम्बरनि खे इहा ई वही कई। अल्लाह रब्बुल आलमीन इन सूरत जे अंदरि अंबिया जो तज़किरो कयो ऐं कुफ़ार मक्का खे हिकु ॻाल्हि जो जवाबु मिलियो। जॾहिं उन्हनि जो ख़्यालु इहो हो त जेकॾहिं नबी आहिनि त नबी असां वांगुरु खाइनि पीअनि छो था, असां वांगुरु उथणु वेहणु असां वारो तौरु तरीक़ो छो आहे, इन जो मतिलबु आहे रसूल न आहिनि। त हिन जो हक़ीक़त में एतिराज़ ग़लति आहे। रसूल अल्लाह रब्बुल आलमीन इंसानियत मां ई मोकिलिया, मुक़र्रब तरीन बाना, जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन मुंतख़ब कयो ऐं उन्हनि खे रसूल ठाहे मोकिलियईं। उहे इंसाननि जी हिदायत ऐं रहनुमाई जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन मोकिलिया, अल्लाह जो पैगाम पहुचाइण वारा आहिनि। इन जो मतिलबु हरगिज़ न आहे त रसूल का ॿी मख़लूक आहिनि या अंबिया ॿी मख़लूक आहे, बल्कि इंसाननि मां ई आहिनि। इन जो मिसाल मौजूदु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरत में अंबिया जो तज़किरो फरमायो,
ऐं अंबिया ते जेके बि इनाम थिया, मसलन सैयदना अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते अल्लाह रब्बुल आलमीन जो इनाम, अल्लाह से हुनखे मुसीबत मां बीमारी मां शिफ़ा ॾिनी। सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेके नेमतूं थियूं उन्हनि जो तज़किरो। इन खां अलावा सैयदना सुलेमान, सैयदना दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम, अहिड़े तरीक़े सां ॿिया पैगम्बर अल्लाह से उन्हनि जो तज़किरो कयो त हिननि ते असां ही नेमतूं कयूं। यानी अंबिया हुआ, इंसान हुआ, तॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन ही नेमतूं कयूं जेके इंसाननि ते नेमतूं थींदियूं आहिनि। अल्लाह से तज़किरो करे वज़ाह सां तफ़सील सां अंबिया जो, ऐं ॿुधाई त हिननि ते मूं इनाम कयो, हिननि ते मूं इनाम कयो। इन इनामनि जो तज़किरो करे फरमाई त हीअ पैगम्बर अल्लाह जा बाना हुआ, इंसाननि मां ई हुआ, तॾहिं त अल्लाह से हिननि ते इहे नेमतूं कयूं। उन खां पोइ सैयदना अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेका दुआ घुरी, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, इहा दुआ वॾी अज़ीम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, जेको माण्हू इहा दुआ पढ़ी करे पंहिंजूं हाजतूं पेश करे, इहा दुआ पंहिंजी दुआउनि में शामिल करे, त अल्लाह रब्बुल आलमीन उनजी दुआ क़बूल फरमाईंदो आहे। त इन दुआ खे शामिल कजे। त अल्लाह रब्बुल आलमीन पूरी सूरत अंबिया में मुशरिकीन मक्का जे शिरक जी तरदीद, उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन वार्निंग ॾिनी शिरक जे हवाले सां। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़े जो तज़किरो थियो, उहो वाक़ियो कहिड़ो हो, जंहिंमें सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे चैलेंज ॾिनो, तल्लाही लअकीदन्न असनामकुम, जेकॾहिं तव्हां ईमान नथा आणियो त तव्हांजे सभिनि बुतनि खे तबाही बर्बादु करे छॾींदुसि। क़ौम वारा मेले ते विया, सैयदना इब्राहीम पोयां सभिनि बुतनि खे भौर करे छॾियो, टोड़े चिकनाचूर करे छॾियूं। ऐं जेॾी महिल आया क़ौम वारा, फरमाए बल फ़अलहु कबीरुहुम हाज़ा, हिननि जो जेको वॾो बुत आहे उहो मौजूदु आहे, इन खां पुछो, इन कयो आहे सभु कमु। क़ौम वारनि चयो ईअं थी कोन थो सघे। तॾहिं सैयदना इब्राहीम तौहीद जी दावत पेश कई, जे नथो थी सघे, उफ़िल लकुमा वलिमा तअबुदून मिन दूनिल्लाह, तव्हां ते बि अफ़सोस आहे ऐं जिन जी पूॼा कयो था अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा, उन्हनि ते बि अफ़सोस आहे, न उहे पंहिंजी मदद था करे सघनि, न तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी सघनि, न सम्झी सघनि, तॾहिं बि उन्हनि जी पूॼा था कयो। त क़ौम वारनि काठियूं गॾु करे, ऐं वॾो मइरूफ़ वाक़ियो आहे त बाहि ॾियण जी कोशिशि कई, साड़ण जी कोशिशि कई सैयदना इब्राहीम खे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ अल्लाह साईं बाहि खे हुकुम ॾिनो, या नारु कूनी बरदम व सलामन अला इब्राहीम, ऐं बाहि ठरी ऐं सलामती वारी थी वञ सैयदना इब्राहीम ॾांहुं। अल्लाह रब्बुल आलमीन उन एॾे वॾे अज़ाब खां सैयदना इब्राहीम खे बचायो ऐं सबूत ॾिनऊं त जेको तौहीद ते हलंदो, उन सां अल्लाह रब्बुल आलमीन गॾु आहे, उनजी अल्लाह सां, अल्लाह जी उन सां मदद आहे। पर जेको तौहीद ते न हलंदो, उन सां अल्लाह जी का मदद न आहे। इन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे कुर्ब जो तज़किरो फरमायो, फरमाए त जॾहिं हता इज़ा फुतिहत याजूज व माजूज मिन कुल्लि हदबि यंसिलून, फरमायो जेॾी महिल खोलियो वेंदो याजूज माजूज खे, हर उभरियल जॻह तां उहे लहंदड़ हूंदा, पहाड़नि तां, टीलनि तां, जेके मथे जॻह उन्हनि तां लहंदा ईंदा, ऐं वॾी कसीर तादाद में उहे हूंदा याजूज माजूज। फरमाए त जेॾी महिल ॾिसंदा इन मामले खे, जेॾी महिल वादो सचो थींदो, यानी क़यामत क़ाइमु थींदी, उहे माण्हू जेके काफ़िर हुआ, जिन कुफ़र कयो, उन्हनि जूं अखियूं खुली वेंदियूं, परेशान थी वेंदा, अफ़सोस कंदा त असां छा कयोसीं, पंहिंजे पाण सां ज़ुल्म कयोसीं। इहे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे क़रीब जो तज़किरो कयो। उन खां पोइ इन पारे जे अंदरि सूरत हज आहे। सूरत हज में अल्लाह रब्बुल आलमीन शुरू में ई तज़किरो फरमायो क़यामत जी सख़्ती जी, पोइ सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जी कुर्ब जो तज़किरो कयो, त क़यामत जा पहिरीं जेके निशानियूं थींदियूं, उन मां वॾी निशानी याजूज माजूज। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हिन सूरत में, जेका सूरत कुझु हिसो मदीने में नाज़िल थियो, कुझु हिसो मके में नाज़िल थियो, इन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन शुरू में ई फरमायो, या अय्युहन्नासु इन्न ज़ल्ज़लत साअति शैउन अज़ीम, ऐं इंसानो जेको क़यामत जो ज़ल्ज़लो आहे, वॾी शइ आहे, अंदाज़ो नथा लॻाए सघो त केतिरे क़दुरु सख़्तु ॾींहुं आहे, एतिरे क़दुरु सख़्तु ॾींहुं आहे त फरमाई यौम तज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा, हर हामिला औरत पंहिंजे हमल खे किराए छॾींदी, जेकॾहिं हुनजे पेट में ॿारु हूंदो, एतिरे क़दुरु सख़्ती हूंदी क़यामत जे ॾींहं जी, ज़ल्ज़ले जी, जो उन ख़ौफ़, उन डप खां उन जो ॿारु ज़ाया थी वेंदो, हर शख़्स परेशान हूंदो, माण्हू नशे जी हालत में मालूम थींदा, हालांकि नशो न हूंदो उन्हनि खे। फरमाए त इहा कैफ़ियत हूंदी।
खीर पियारण वारी माँ पंहिंजे औलाद खे विसारे छॾींदी, पंहिंजे पुट खे, पंहिंजी धीअ खे, पंहिंजे औलाद खे विसारे छॾींदी। एतिरे क़दुरु सख़्तु ॾींहुं अचण वारो क़यामत जो अल्लाह सां हिन में तज़किरो फरमायो। पोइ सूरत हज में रब्बुल आलमीन क़ुर्बानी जो तज़किरो फरमाई, वलिकुल्लि उम्मतिन जअलना मनसकन लियज़कुरु स्मल्लाहि अलैहि। हर उम्मत जे लाइ असां क़ुर्बानी मुक़ररु कई, जीअं त उहो अल्लाह रब्बुल आलमीन जो नालो वठी उन जानवर खे क़ुर्बान कनि, अल्लाह जी तौहीद जो सबूत ॾियनि। हिन में क़ुर्बानी जो हुकुम। उन खां पोइ इन सूरत हज में अल्लाह रब्बुल आलमीन जिहाद जो तज़किरो फरमायो। जी त जिहाद पहिरीं त कोन हो, मदीने जी ज़िंदगी में जिहाद फ़र्ज़ थियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम ॾिनो वियो त उज़िन लिल्लज़ीन युक़ातिलून बिअन्नहुम ज़ुलिमू। हुकुम ॾिनो वियो त जिन ते ज़ुल्म कयो वियो, हाणे उन्हनि जे बदिले जो वक़्तु आहे। इन खां पहिरीं तंबी कई वई मुशरिकीन मक्का खे त तव्हां ते ज़मीन खे तंग कयो वेंदो, ऐं जंहिं इलाइक़े में मौजूदु आहियो जेकॾहिं अल्लाह जी तौहीद जो इक़रार नथा कयो त फ़ौरन तव्हांखे हिते कढियो वेंदो, जेकॾहिं शिरक खां बाज़ नथा अचो। ऐं जेॾी महिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जी ज़िंदगी में आया त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम ॾिनो वियो जिहाद जो तज़किरो। उन खां पोइ जिहाद ग़ज़वात वग़ैरह उन्हनि जो वॾो तवील हिकिड़ो मौज़ू आहे। इन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन कई नसीहतूं फरमायूं ऐं मुशरिकीन मक्का खे ऐं जेके बि उन वक़्त जा काफ़िर ऐं ज़ालिम हुआ उन्हनि खे तंबीह कंदे रब्बुल आलमीन फरमायो त जेकॾहिं तव्हांखे तौहीद सम्झ नथी अचे, नथा तौहीद ते हलो, त पोइ यादि रखिजो तव्हांजो बि उहो ई हशर थींदो जेको क़ौम आद, क़ौम समूद, क़ौम नूह, क़ौम लूत ऐं ॿिया कई शहर जेके अल्लाह जी नाफ़रमानी करण वारा, तौहीद ते न हलण वारा, अल्लाह रब्बुल आलमीन खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। उन्हनि मां इबरत हासिल कयो, उन्हनि मां इबरत हासिल कयो। अल्लाह रब्बुल आलमीन इन सूरत में मख जो तज़किरो कयो, पर भाई मख जी मिसाल बयानु कई त मख जी मिसाल आहे, मख जेका हिकु कमज़ोर अल्लाह ताला जी मखलूक आहे। पहिरीं ॻाल्हि त सभु गॾु थी करे इहा मखलूक नथा ठाहे सघनि, पर ठाहिण जी ॻाल्हि अलॻि आहे। जेकॾहिं ई यसलुब हुमुश ज़ुबाब शैअन ला यस्तनक़िज़ूहु, फरमाई त जेकॾहिं इहा मख बि तव्हांजे खाधे मां का शइ खणी वञे त उहा वापसि बि कोन था करे सघनि। तालिब मतलूब ॿई कमज़ोर आहिनि, मख बि कमज़ोर आहे ऐं जेके माण्हू उन खां पंहिंजो खाधो वापसि करण जी कोशिशि था कनि इंसान, उहे बि कमज़ोर आहिनि। अल्लाह जी तौहीद खे ॼाणो, अल्लाह रब्बुल आलमीन खे हक़ीक़ी माबूद सम्झो, हर शइ ते अल्लाह ताला जी कुदरत आहे। अल्लाह से हिन सूरत में तंबीह कई मुशरिकीन मक्का खे, जीअं पोइनि क़ौमुनि जी हालत थी, जेकॾहिं न आणींदो ईमान, न सही राह ते हलंदो त तव्हांजो बि इहो ई हाल थींदो। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो, वअज़्ज़िन लिन्नासि फिल हज। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह से हुकुम ॾिनो त माण्हुनि में हज जो ऐलान कर। आबाद करणु अल्लाह जो कमु आहे, तूं ऐलान कर त ॾिसंदे हर इलाइक़े मां कई माण्हू ईंदा हज बैतुल्लाह लाइ, हज अची कंदा। तूं ऐलान कर अल्लाह जे हुकुम सां। हज जो ऐलान कयो वियो। इन सूरत में तज़किरो आहे। इन सूरत में आख़िर में अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि खे आख़िर में नसीहत फरमाई, ए ईमान वारो, रुकू कयो, सजदो कयो अल्लाह रब्बुल आलमीन खे ऐं नेकी जा भलाई वारा कम कयो, कामयाबी इन में आहे यकीनन। अल्लाह रब्बुल आलमीन नसीहत फरमाई। इन ॿिनि सूरतुनि जे मुख़्तसर मूं तव्हांजे साम्हूं तज़किरो रखियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन सही माना में क़ुरान और सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।